नाज़रीन तव्हां खे इहा बि आगाही ॾींदा हलूं त ठकराट जे रेगिस्तानी इलाइक़नि लालूपट, हेकलपट ऐं कंडाव में माकड़ हिकु भेरो ॿीहर हमलो करे फसलनि खे नास करे छॾियो आहे। सवें एकड़ ते बीठल फुटिन ऐं तिरनि जे फसलनि खे कापारी धक लॻो आहे, जंहिं करे आबादकारनि जा ॿई हथ मथे ते अची विया आहिनि। तव्हां खे आगाही ॾींदा हलूं त माकड़ फुटिन, तिरनि, साएगा, खबड़ ऐं ॿुह जे वणनि खे खाई नास करे छॾियो आहे। नाज़रीन तव्हां खे आगाही ॾियूं पिया ठकराठी ऐं भरपासे जे फसलनि ते माकड़ हमलो कयो आहे। केतिरनि ई एकड़नि ते बीठल माकड़ वण तबाह करे छॾिया आहिनि। लाॻापियल इख़्तियारनि को बि नोटिस नाहे वरितो, जंहिं करे आबादकार परेशान आहिनि। तव्हां खे आगाही ॾींदा हलूं ठकराठ जे रेगिस्तानी इलाइक़नि लालूपट ऐं हेखलपट ऐं कंडाव में माकड़ हिकु भेरो ॿीहर हमलो करे फसलनि खे नास करे छॾियो आहे। सवें एकड़नि ते बीठल फुटिन ऐं तिरनि जे फसलनि खे कापारी धक लॻो आहे, जंहिं करे आबादकारनि जा ॿई हथ मथे ते अची विया आहिनि। माकड़ फुटिन, तिरनि, साएगा, खबड़ जे वणनि खे खाई नास करे छॾियो आहे। नाज़रीन तव्हां खे आगाही ॾियूं पिया हिकु भेरो ॿीहर त ठकराट जे रेगिस्तानी इलाइक़नि लालूपट, हेखलपट ऐं कंडाव में माकड़ हिकु भेरो ॿीहर हमलो करे फसलनि खे नास करे छॾियो आहे। सवें एकड़नि ते बीठल फुटिन ऐं तिरनि जे फसलनि खे कापारी धक लॻो आहे, जंहिं करे आबादकारनि जा ॿई हथ मथे ते अची विया आहिनि। नाज़रीन हवाले सां वधीक तफ़सील ॼाणण लाइ असां राब्तो कयो आहे ठकराटे में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मजीद बहर सां। जी मजीद, आगाही ॾींदा हलो ठकराट जे रेगिस्तानी इलाइक़नि में माकड़ ॿीहर हमलो कयो आहे, वधीक कहिड़ा तफ़सील मिलिया आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा ॻोठ शामिल आहिनि? रेगिस्तानी इलाइक़ो आहे जंहिंमें लालूपट, हेखलपट, कुंडाऊ ऐं ॿिया जेके इलाइक़ा अचनि था, जंहिंमें हिकु दफ़ो ॿीहर माकड़ जो हमलो थियो आहे, जंहिंमें ज़रात खाते सखर पारां के बि उपाउ न वरिता विया आहिनि। ॻोठाणा इलाइक़े वासी पंहिंजी मदद पाण बोतलुनि खे सां खड़को ऐं टीन सां खड़को करे ऐं ट्रैक्टर में वॾे आवाज़ सां टैप हलाए करे उतां माकड़ भॼाए रहिया आहिनि। जॾहिं त ज़रात खाते इलाइक़े वासियुनि जो चवणो त ज़रात खाते खे असां यकदमि इतलाह बि कयोसीं, पर हिन वक़्तु ताईं को बि ज़रात खाते सखर पारां के बि उपाउ न वरिता विया आहिनि। ऐं हिते जेको फसल ख़ासि करे फुटिन जो, तिरनि जो ऐं उन सां गॾु जेको वण आहिनि जंहिंमें खबड़ आहे, ॿूह आहे, ॿिया जेके सावा गाह आहिनि, उन्हनि खे पिणु माकड़ खाई तबाह कयो आहे। जेको हीउ ॿियो दफ़ो हमलो थियो आहे, पर ज़रात खाते पारां के बि उपाउ न वरिता विया आहिनि ऐं असांजो तमामु वॾो हिकिड़ो नुक़सानु थी रहियो आहे। इलाइक़े वासियुनि सिंध हुकूमत ऐं लाॻापियल वास्तेदार आफ़ीसरनि ऐं इदारनि खां पंहिंजी माली सहायता लाइ बि घुर कई। जी ठीकु आहे मजीद, वॾी महिरबानी अव्हां जी आगाही ॾियण जे लाइ।